अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आओ आहियां सहरा सुमरो। मां आहियां सैयद समीला शिराज़ी। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त वक़्तु अची वियो आहे त पाकिस्तान ऐं बहरैन पंहिंजे लाॻापनि खे मुआशी तावन में तब्दील कनि। ॿई मुल्क ज़राअत, IT ऐं AI में गॾिजी कमु करे सघनि था। बहरैन दौरे जो मक़सदु लाॻापनि खे वधीक मज़बूत बणाइणु आहे। बहरैन में कारोबारी बिरादरी खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वधीक चयो आहे त बहरैन जे कारोबारी इदारनि सां गॾिजी नयूं राहूं खोले सघजनि थियूं। पाकिस्तान जे CC आज़ाद वापार मुआहिदे ते जल्द सयूं थियण जी उमेद आहे। उन सां नार जे मुल्कनि ख़ासि तौर ते बहरैन खां वापार में इज़ाफ़ो थींदो। तहरीक इंसाफ जे चेयरमैन बैरिस्टर गौहर ख़ान चयो आहे त बानी PTI ॻाल्हियुनि जो इख़्तियार महमूद ख़ान अचकज़ई ऐं राजा नासिर अब्बास खे ॾेई छॾियो आहे। असां ॻाल्हियुनि जी कोशिश कई पर को नतीजो न निकितो। जेकॾहिं ॻाल्हियुनि बाबति सलाह वरिती वई त ज़रूरु ॾींदुसि। मीडिया सां ॻाल्हाईंदे बैरिस्टर गौहर वधीक चयो आहे त PTI 26 ऐं 27 आइनी तरमीम खे तस्लीम नथी करे। तहरीक तहफ़्फ़ुज़ आइन पाकिस्तान तहत जदोजहद जारी रहंदी। वफ़ाक़ी आइनी अदालत कणक जी कोटा बाबति सखर हाई कोर्ट जो फ़ैसिलो कलअदम करार ॾेई छॾियो। चीफ जस्टिस अमीनुद्दीन जी सरबराही में 3 रुकनी बेंच तरफ़ां ॿुधणी अदालत सिंध हुकूमत जी अपील मंज़ूर करे वरिती। सखर हाई कोर्ट जो फ़ैसिलो कलअदम। वफ़ाक़ी आइनी अदालत रिमार्क्स ॾींदे चयो आहे त पॉलिसी ठाहिणु एग्ज़ीक्यूटिव जो कमु आहे। एग्ज़ीक्यूटिव पॉलिसी जो ऐलान करे सघे थो। सखर हाई कोर्ट फ्लोर मिल्स मालिकनि जी दरख़्वास्त ते कणक जी कोटा बाबति फ़ैसिलो ॿुधायो हो। सिंध हाई कोर्ट में 27 तरमीम ख़िलाफ़ अपील ॿुधणी लाइ मंज़ूर। वफ़ाक़ी हुकूमत, अटार्नी जनरल ऐं ॿियनि खे नोटिस जारी। सिंध हाई कोर्ट आइनी तरमीम ख़िलाफ़ 18 डिसंबर ते ॿुधणी कंदी। भारतीय वज़ीर राजनाथ सिंह जे सिंध बाबति बयान ख़िलाफ़ सिंध असेंबली मां ठहराव अक्सरियत राय सां मंज़ूर। सूबाई वज़ीर मुकेश कुमार चावला ठहराव ऐवान में पेश कयो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त सिंध खे केर बि पाकिस्तान खां अलॻि नथो करे सघे। भारतीय वज़ीर जूं भभकियूं कॾहिं बि कामयाब न थींदियूं। भारत जे दिफ़ा वारे वज़ीर जो बयान खिल जोॻो आहे। सिंध असेंबली में ख़िताब कंदे वॾे वज़ीर वधीक चयो आहे त सिंध खे न केरु पाकिस्तान खां धार करे सघे थो ऐं न हदूं तब्दील थी सघनि थियूं। सिंध मुतहद ऐं पाकिस्तान सां गॾु रहंदी। भारतीय वज़ीर जे बयान जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। कराची जी दहशतगर्दी तौड़ अदालत गनी अमान चांडियो ऐं सरमद मीरानी जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। ॿिन्ही शागिर्द अॻुवाणनि जे 50-50 हज़ार रुपयनि जे बचल करे एवज़ ज़मानत मंज़ूर। ॿिन्ही ॼणनि खे खंबे गुम करण बाद दहशतगर्दी जो केस दाख़िल कयो वियो हो। अकरी चौदगी वेझो नारी मुड़ुस खां खुला लाइ अदालत वेंदे अगवा। बल्कीस शर खे हथियारबंद अगवा करे वियो। वज़ामत ते पीउ मथां तशद्दुद। नारी जे अगवा ख़िलाफ़ वारिस सरापा एहतजाज। इंडस हाईवे ते धरणो। नारी जे वालिद कुर्बान शर जो चवणु आहे त संदसि धीअ जी शादी घोटकी में परवेज़ शर सां थियल हुई। धीअ मुड़ुस जे तशद्दुद खां तंग अची फैज़गंज जी अदालत खुला लाइ दरख़्वास्त ॾिनी। अदालत वञी रहिया हुआ त नाठी हथियारबंद साथियुनि सां गॾिजी खेसि अगवा करे वरितो। धीअ जी हयाती खे ख़तरो आहे। जल्द बाज़ियाब कराए जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। सॼी सिंध में सकाफ़ती ॾियारे जूं तयारियूं ज़ोर शोर सां जारी। मेहरान TV जे सॾ खे शहर शहर ऐं वस्ती वाहण में भरपूर मोड़। सियासी, समाजी, अदबी ऐं क़ौम परस्त धुरनि सकाफ़ती प्रोग्राम रथे छॾिया। हर उमिरि ऐं हर तबिके जो फ़र्द पंहिंजी सकाफ़ती ईद भरपूर नमूने मल्हाइण लाइ पुरजोश। कोटड़ी, पीरो लाशारी, गाजी खावड़, नवदेरो ऐं ॿियनि शहरनि में सकाफ़ती तक़रीबूं।